खानापुर जीए सिंध महाज जो मरकज़ी चेयरमैन रियाज़ चांडियो एडवोकेट सिजात सोलंकी प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त खानापुर लॻ तेगाणी बिजाराणी जे खूनी तकरार जी रोकथाम लाइ पहिरियों बि किरदारु अदा कयो आहे। गुज़िरियल केतिरे अरसे खां कंदकोट शिकारपुर ज़िले में बिजाराणी तेगाणी तकरार ॿिन्ही ज़िलनि जे लखें माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी आहे। सिंध जे शहूरी दोस्तनि ऐं हमदर्दनि जे ताउन सां ज़ाती कोशिशुनि सां कुझु महीना पहिरियों डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जे हाउस ते जनवरीअ में तेगाणी बिजाराणीअ जे खूनी तकरार खे ख़तमु करण लाइ जुर्गो रखियो, जंहिं में कंहिं हद ताईं कामयाबु वियासीं। बाद में इहो तकरार ॿीहर कर खंयो आहे, जंहिं में ॿिन्ही धुरियुनि जा हिकु हिकु माण्हू हिन तकरार जो निशानो बणिया आहिनि। ॿिन्ही ज़िलनि जे लखें माण्हू जी ज़िंदगीअ खे मफ़लूज बनाईंदड़ तकरार जे ख़ात्मे लाइ सुभाणे लड़ी वेंदुसि। उमेद त हिकु दफ़ो ॿीहर तकरार जे ख़ात्मे जो मुसबित जवाबु मिलंदो। हिकु सवाल जे जवाब में चयो त नओं पाकिस्तान जे नारे जे पोयां बुख बदहाली आहे, जंहिं अवाम खां ज़रूरत जूं शयूं खसे छॾियूं आहिनि। महांगाईअ जो बम माण्हुनि ते किराए संदसि मज़ीद परेशानियुनि में इज़ाफ़ो कयो आहे, जेको नाक़ाबिले अमल आहे। हिन वधीक चयो त B22 ऐं A22 सेक्शन जा इख़्तियार सेशन जजनि खां मुंतक़िल करे इंसानी बुनियादी हक़नि जी लताड़ आहे। पुलिस खे वधीक ताक़तवर बणाए अवाम जे लाइ दहशत बणिजी पवंदा। आम माण्हूअ ते ज़ुल्म वधीक थींदो। हिन मामले ते असीं वकील बार जी बिरादरी जे एहतजाज जी हिमायत करियूं था ऐं हर मुमकिन सहकार कंदासीं।